अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया सजावल मां, जिते औरत सां जिंसी हरकतनि वारी वीडियो वायरल थियण वारे मामले में बैंक मैनेजर ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, सजावल में गुज़िरियल ॾींहुं हिकु औरत रियाना सां जेका मकली नेशनल बैंक जो मैनेजर आहे ज़हीर शोरो, हुनजे पारां जिंसी हरकतनि वारी जेका वीडियो वायरल थी हुई, जेका सोशल मीडिया ते वायरल थी हुई, मीडिया ते वायरल थी, जंहिंखां पोइ राति देर सां अला इख़्तियारनि जी नोटिस वठण खां पोइ सजावल थाणे ते बाज़ाब्ता तौर ते मुतासिर रियाना जे फिरियाद ते बैंक मैनेजर ज़हीर शोरो ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे, पर अञा ताईं हू गिरफ़्तार न थी सघियो आहे। पुलिस जी दावा आहे त सजावल मकली मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हुनजी जेका मौजूदगी आहे इतलान ते छापा बि हया विया आहिनि, पर हू बैंक मैनेजर फरार थी वियो आहे, जंहिं करे हू अॼु पंहिंजे बैंक में न पहुतो आहे ऐं लापता आहे। हुनजा मोबाइल वग़ैरह बंदि आहिनि। ज़्यादती जो शिकार थियल रियाना औरत जेका आहे उन FIR में हुकुम इख्तियार कयो आहे ऐं अहम इंकशाफ कया आहिनि त कुझु अर्से खां वठी हिन बैंक मैनेजर सां संदसि तालुकात रहिया आहिनि। ज़बरदस्ती खेसि पंहिंजे कब्ज़े में रखी हथियारनि जे ज़ोर ते धमकाईंदो रहियो आहे, जंहिंखां खेसि हिकु औलाद पुण जेको आहे थियो आहे ऐं हुन खेसि पंहिंजे कब्ज़े में रखी हुननि सां हुनखे हिरासा कंदो रहियो, टॉर्चर कंदो रहियो, जंहिंखां पोइ जॾहिं हुनजे ख़िलाफ़ आवाज़ उथारियो त हुन खां पोइ ॿीहर हुन गुज़िरियल राति संदसि घर में दाख़िल थी ज़बरदस्ती जिंसी जेको हरकतूं कंदो रहियो ऐं हुनजी वीडियो बि हुन भरी, हुन सां गॾोगॾु हथियार ॾेखारे हुनखे जेको आहे थप्पड़ वाए कढी, हुन सां जंहिंजी जेका वीडियो ते बि वाज़े तौर ते उहे नज़र अचनि था, जिंसी तौर ते हुनखे हिरासा कयो वियो ऐं जंहिंखां पोइ खेसि वीडियो वायरल करण जी धमकी ॾिनी वई। अहिड़े क़िस्म जी FIR दाख़िल कराई वई आहे। हुन में मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त ऐं हुन अल्ज़ाम हेठि आयल जेको आहे बैंक मैनेजर उनजी DNA टेस्ट कराई वञे त हक़ीक़तूं मंज़र आम ते अची वेंदियूं ऐं हुन इहो बि ॼाणायो त खेसि जान जो ख़तरो आहे। केस बाज़ाब्ता तौर ते सजावल थाणे ते राति देर सां दाख़िल थी चुको आहे, पर अञा ताईं उन केस में पुलिस का ख़ासि अॻुभराई हासिल न करे सघी आहे। पर इहो ज़रूरु थियो आहे त पुलिस जेका इब्तिदाई जांच में इहा जेका वीडियो वायरल थी आहे उन वीडियो समेत ॿियूं अहम वीडियो ॿुधायूं वञनि थियूं जेके हुन औरत जे पारां फराहम कयूं थियूं आहिनि। हुन पुलिस खे उहे वीडियो पंहिंजे तहवील में वठी वधीक जांच शुरू करे छॾी आहे। जॾहिं अल्ज़ाम हेठि आयल जेको मकली बैंक जो मैनेजर आहे ज़हीर शोरो, उहो फरार थी वियो आहे, जेको अञा ताईं पुलिस खे हथ अची न सघियो आहे। जी महबूब रोही, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। PM ख़बर नाज़रीन, अवां सां